الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وشافعنا وناصرنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا نورنا ونور ربنا صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كتابه الكريم وخطابه العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل بفضل الله وبرحمته فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون صدق الله مولانا العلي العظيم بلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا وشفيعنا وحبيبنا بندے پروردگار امت احمد نبی دوست دار چار یارم صاحب اولاد علی مذہب حنفیہ دارم ملت حضرت خلیل دیر سایہ روز اعظم خاک پائے ہر ولی اے بلبلان غنچائے گلزار احمدی صلو علی محمد
नबी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़ी आवाज़ में पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मेहरबान बुजुर्गों, दोस्तों, भाइयों, हम आपका ये अखिल था मुलाहजा फरमायो अल्लाह जल जलालहू अमन वालहू जे कलाम करीम फुरकान हकीम जे जिन हाफ़िज़न सगोरन सुभान अल्लाह कुरान करीम खे याद कंदरन कुरान करीम जे हिफ्ज़ जे इख्तिताम ते हाफ़िज़ हुजण जी फज़ीलत जी दस्तार मुबारक वधी सादातन सगोरन कुरान करीम जे हाफ़िज़न ऐं सदर रिश्तेदारन खे निस्बत जा पेश ॾिना। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दुनिया ते विलादती बासआदत जो मुक़द्दस महीनो भी शुरू थी चुको आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बाना पंहिंजे आका पंहिंजे मौला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ़ आवरी जूं ख़ुशियों ऐं जशन मल्हाए रहिया आहिनि। हीअ महफ़िल जंहिंमें मूंखे मुंहिंजे अव्हां जे साईं क़िबला सैयद साईं बुज़ुर्ग शाह दामद बरकातहू आलियतन हुकुम फरमाई ऐं वेहण जो इन मौक़े जे ॾिसण जो शरफ़ अता फरमायो। इहो ॿिन्ही लिहाज़नि सां प्रोग्राम शानदार आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत मुबारक जो महीनो इहो मौज़ू हिन महफ़िल जो थिए थो। वरी क़ुरान करीम जी हाफ़िज़नि जी दस्तार फज़ीलत थी आहे, इहो बि महफ़िल जो मौज़ू थिए थो। इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे ज़हन में रखंदे मूं अव्हां जे अॻियां क़ुरान करीम जी जेका आयत प्यारी पढ़ी आहे उन जी मुतअल्लिक़ इंशाअल्लाह ताला अर्ज़ कंदुसि। छो त ॿई ॻाल्हियूं अल्लाह जी प्यार की जामूजे ॾे निहारियो ऐं हाफ़िज़ जे हार सुभाणे खां गोॾा भञी वेही हाफ़िज़ जो न हार मिलंदा, बाक़ी जे हार सां कोन मिलंदो आहे उहो वक़्तु सां विञाए वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा हबीब अव्हां फरमायो सुभान अल्लाह ताला इहे खणी इरशाद फरमाए हा त ईमान वारो मुंहिंजे फज़ल ऐं रहमत ते ख़ुशी थी सघियो, पर पहिरीं पहिरीं अम्र जो सीरो आंदई मदीने जे घोट सां ख़िताब उड़ी मुंहिंजा हबीब अव्हां फरमायो। ऐं रुॻी हिकिड़ी ही आयत न, अहिड़ियूं केतिरियूं ॿियूं आयतूं आहिनि। हिक जाते अल्लाह फरमायो क़ुल या इबादियल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुंहिंजा हबीब अव्हां फरमायो त ए मुंहिंजा हबीबाना त पंहिंजे वक़्त जी सारती कई आहे, अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो। आयतूं आहिनि जिन में कुल
वलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क व रियात नहारो कहीं आयत में रिवायत है कुल साहबीबन करीमन के खिताब उनमें चार अच्छा हिकमत है तू यो के खई की हिकमत बयान करे पर आला हजरत अजीम बरकत मौलाना शाह अहमद रजा खान कादरी दरीनी रहमतुल्लाह तआला ने इनके नुक्ते के ही तरह बयान करने इरशाद फरमाया मैं तो तरीका है कि अपनी बात भी मुझसे तेरे सुनी तो कई मजीदात के उनका हबीब तो इला प्यारा हो जो पहली तो ही दहे किराई बहकामियत बयान करने समय तो कुल कोई कह के अपनी बात भी मुझसे तेरे सुनी इतनी ही गुफ्तगू है तेरी अल्लाह को पसंद खुशी बल्ला फरमा कौन मुझे हबीब हवा फरमायो क्या फरमायो अजीब तो फरमायो तुम अल्लाह के फजल ऐ मुझे रहमत से खुशी दो न घोट की घुर न नोट की घुर न वोट की घुर या घोट की घुर बचे पई दुनिया में इंटरनेट आए कहते हैं थोड़ो रखे उड़वा साईं बादशाह कने को वडो टाइम रखे तो उमर कढी लिखे खाली सभी जो सुभान अल्लाह अल्लाह ने फजल करम का घोट मदीने वारे जे दीदार जी घर हो गया सोने हबीब जे जात जी घर हो गया उनके कल्ब जी उनके दीदार जी कल्ब हो गया बाकी जो कुल खैर अल्लाह ताला जी जात और हबीब अमर चाहो तो अल्लाह जी फजल ऐ अल्लाह जी रहमत से खुश सुभान अल्लाह कलम कुरान करीम के याद करन जो अल्लाह के कलाम कुरान करीम फुरकान अजीम के याद करन नींद अल्लाह जी नेमत अल्लाह जो फजल हिकिड़े इंसान निढपण में बचपनी में सगीर सिहत में अल्लाह के कुरान करीम जा पी है पारा मुझे दिल में रहा मुझे सीने में समझा सही का थोड़ी नेमत ना है भी अल्लाह जो वॾो फज़ल जो सुभान अल्लाह वो अल्लाह जो करम ई ना है त इंसान जो इंसान जी हैसियत पर अल्लाह जी कलाम कुरान करीम जो कमाल जेको इंसान जैसे कुरान करीम जो कमाल अल्लाह जो अदाहिर अल्लाह तो रिश्तेदार दिया मां का पुछा थो खुशी चलने यार वॾे आवाज़ सां लाउड बीमार थे तव्हां बीमार न जॾहिं हाथ सन कुरान करीम खे यादि कनि कुरान करीम खे सीने में सन कुरान करीम जा हाथ न बणिया आवाज़ की हार पाराया आवाज़ कयो अल्लाह ताला जी ज़ात बरकात जी इन नेमत मिलण ते खुश आयो खुशी सां ज़ाहिर कयो आहे या न आजा लॻा वॾे आवाज़ सां लॻा जंहिं कुरान करीम खे यादि कयो उहो ख़ुशि थो थिए उन जा मिट माया त ख़ुशि था थियनि ऐं भई तव्हांखे छा थी ख़ुशी आहे कि साईं असांजे हिननि बचड़नि जी सीने में कुरान आयो आहे कायनात में रहन वारी मखलूक खे
वरी इहा ख़ुशी आहे जो उन्हनि में क़ुरान खे आण वारो ॾिठो मोहम्मद हबीब आहे। इनजे करे मूं जहिड़े ना चीज़ कम अकुल कम इन वॾी ॻाल्हि अव्हांखे सम्झण में अचे कतादार कान्हे का, पर अज़ीम शान मुहद्दिसन जंहिंजे ज़रिए दुनिया में हदीस जो इल्मु हलियो आहे, जिन मदनी घोट जे सीरत ते वॾा वॾा किताब लिखिया आहिनि, जन पंहिंजी सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा करीम जे मुहबत ऐं इश्क जे तरफ़ ते गुज़ारी आहे। उहे लिखनि था त अल्लाह जो क़ुरान जंहिं राति में नाज़िल थियो लैलतुल क़द्र सदोरी उहा 1000 महीननि खां भली आहे। अल्लाह जो क़ुरान उनजो शाहिद आहे, लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, 1000 महीननि खां राति भली आहे। मगर उहे मुहद्दिस जो नाला वठी वञा मता तव्हांजे सिन में न अचे। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब मदारिज नबुवत में अहिड़ी तरह मां सबत बिस्सुन्नत जी अयाम सुन्नत में इन ई गुज़रे करे लिखियो आहे। अल्लामा कस्तलानी मवाहिब दुनिया में हुनजे शाह ज़रकानी हुनजे शरह में अल्लामा शानी सब्रुल हुदा व रकात में खोले खोले चित्तन लफ़्ज़न में लिखियो आहे लैलत मौलिदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़ल मिन लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्र बिल्कुल भली आहे, शबे क़द्र भली आहे जो इन में क़ुरान मिलियो आहे। मगर जंहिं राति मदीने वारो जाओ उहा राति लैलतुल क़द्र खां बि भली आहे। खुदा कारण कोन थो थे। अॼुकल्ह ऑफिसरनि में वग़ैरनि में मोलरनि में माफ़ कजो कन कन गादी नशीरनि में बि हूंदो आहे ज़हन पार्टी बाज़ी जो हक़ जो फ़ैसिलो करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। मगर जेकॾहिं तूं अल्लाह जो ख़ौफ़ रखे, मदीने जे घोट जी मुहबत रखे, ख़ुदावंद जे करीम जे दीन जे आल शाशकन वारसन आलिमन रब्बानी उलमा जे तहक़ीक़ खे पढ़ंदे तो ये सब जो सब लिखी विया त जंहिं राति मदीने जो घोट आयो आहे उहा राति लैलतुल क़द्र खां तूं बिदअती चई से, बुरो चई से, गुमराह चई से, मुशरिक चई से, काफ़िर चई से, तुझे कलम की ज़बान के रोक कान्हे का। मगर अल्लाह जे प्यार में खोले खोले लिखियो आहे सुभान अल्लाह त जंहिं राति मदीने जो साईं दुनिया ते जलवे अफ़रोज़ थियो उहा राति वॾे शान वारी। थोरो नारा छॾियो वरी इंशाअल्लाह मां साईं खे चवंदुसि वॾो प्रोग्राम थींदो पता जो नारा मां वेही कढंदुसि मखण खे वाह दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे क़ुरान करीम जो सीने में अचणु तमामु सुभान अल्लाह। अल्लामा मौलाना शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह अलैह क़ुरान पाक जा हाफ़िज़ हुआ ऐं क़ुरान पाक जी तिलावत खे ॾिसी करे उन बुज़ुर्ग जे हथ ते हसाए काफ़िर कलमो पढ़ी मुस्लमान थी विया। क़ुरान पाक अहिड़ी शइ आहे, अहिड़ी पुरकशिश शइ आहे, अहिड़ी भली शइ आहे। मूं अर्ज़ बि कयो त ही नौजवान मुबारक जा मुस्तहिक आहे जंहिंजे सीने में क़ुरान करीम आयो, जंहिं अल्लाह जे कलाम खे सीने में सांढियो ऐं वरी इन्हनि जा वालिदैन बि मुबारकबाद जा हक़दार आहिनि, इन जे झाणे जा माण्हू मुबारकबाद जा हक़दार आहिनि। छो त मदीने जे घोट जूं हदीसूं आहिनि त जंहिं क़ुरान पढ़ियो सम्झी अमल कयो उहो पाण त जन्नत में दाख़िल थींदो। अल्लाह उन जे सदके 10 जहन्नम जा हक़दार जहन्नम खां बचाए जन्नत ॾे मोकिली।
दुआ कयो अल्लाह साईं मूंखे तव्हां सभिनी खे इहा सवादब नसीब करे, इहा नेमत नसीब करे। ही वॾी बरकत वारी ॻाल्हि आहे। असां तव्हां सभिनी खे ॼातल सुञातल शख़्सियत नस्बुनि जी सिलसिले जो सालार हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी रहमतुल्लाह तआला अलैहि जे मज़ार ते सदन मुरीदन सदन रहलत खां पोइ मदरसो खोलियो। हाणे बि काफ़ी जंहिं ते मदरसा आहिनि, पर चवंदा ख़ुदा करे सभिनी बुज़ुर्ग जे दरगाह ते मदरसा थियनि। आमीन चओ। मदरसो खुलियो आहे, मदरसे में पढ़ाई पई हले। वो हाफ़िज़ा को आलिम मगरिब जी निमाज़ खां बाद वेठा हल। कुछ घोड़े सवार आया। हाफ़िज़ साहब, मौलवी साहब, फलाना साहब, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। मदरसो सुठो थो हले से अल्हम्दुलिल्लाह, पढ़ाई हले पई हा अल्हम्दुलिल्लाह। चङो अल्लाह ताला कामयाबी नसीब फरमाईंदो। ई घोड़ा का है हज़ार। थोड़ी देर खां बाद हिकिड़ो ॿियो घोड़े सवार आयो। हाफ़िज़ साहब, मौलवी साहब, फलाना साहब जी सही हिते के घोड़े सवार आया हा। खाते आया हा छा थी आहे पुछी विया। मदरसो हले पियो। तव्हां हुन सां मिलिया न? कंहिंसां कोन मिलिया, तव्हां पंहिंजी पढ़ाई में आयासीं। असां वरी उबती सुबती वर्दी में वञी त उन बुज़ुर्ग घोड़े सवार पधो साफ़ कई। तव्हां ख़बर पई केॾे विया? भई का ख़बर करे तूं ॿुधा तूं केरु आहीं? चए थो मां हज़रत अबू हुरैरा असहाबी आहियां। नबी करीम जो मशहूर असहाबी आहे जंहिंखां कई हदीस पाक रिवायत आहिनि। मां अबू हुरैरा आहियां। भला हू केरु हा? के उन्हनि में मदीने जो साईं सिद्दीक़ फारूक उस्मान अली मुर्तज़ा। काश असांखे ख़बर पए हा कीअं आया हुआ। फरमाए त असां पाण में महफ़िल कंदी फ़ैसिलो कयो त ॿिया मदरसा बि मदरसा हल। हलो इमाम रब्बानी जे मज़ार ते मदरसो खुलियो आहे। उन मदरसे खे ॾिसी वठो हली ऐं मदरसे में बरकत जा क़दम घुमाए। शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी जो बाबो शाह अब्दुल रहीम ये सब बुजुर्ग के हल ते अल्लाह जी हबीब करीम जो मीलाद कंदा हा, हबीब करीम जो ख़ुशो कंदा हा, हबीब करीम जी ईद मीलाद मल्हाईंदा हा। इन्हनि खे क़ुरान पाक बि यादि हो, हदीस पाक जा बि हाफ़िज़ हा, सीरत नबवी जा बि माहिर हा। पर इन्हनि खे ख़बर ही त मदीने जे मीर जे अचण ते ख़ुशि थियण सां ख़ुदा ख़ुशि थींदो आहे। राज़ी थियण सां अल्लाह राज़ी थींदो आहे। अल्लाह जी महिरबानी थींदी आहे। ये सभु बुज़ुर्ग मुंहिंजे महबूब करीम जो मीलाद करी मल्हाईंदा हुआ, ख़ुशियूं कंदा हुआ, ईद मीलाद नबी मल्हाईंदा हुआ। दुआ कयो अल्लाह ताला असां तव्हांजा बि अक़ीदा मज़बूत रखे, पक्का रखे। रब करीम असांखे गप जो किलो न बनाए जो जेको के फिक्र हलियो वञे न मुंहिंजे हबीब जे अचण जी ख़ुशी मल्हाईंदे त ख़ुदा राज़ी थी पवंदी, मदीने जो साईं बि राज़ी। अल्लाह जो कोई बेफज़लिल्लाह फरमाया मुंहिंजा हबीब मूं अल्लाह जे फज़ल व बिरहमतिही ऐं मुंहिंजे रहमत फबिज़ालिक फलियफ़रहू इन ते ख़ुशि थियनि। ॾाढा न चई ख़ुशि थियनि। पोइ वरी हू बि अॻियां बि जेके आहिनि से बि वॾा माहिर आहिनि। उहे बि बैरूनी ट्रेन की याफ़्ता आहिनि, ट्रेन ते थियल आहिनि। अॻु ॾींहुं कई हा बाबा ख़ुशि थियनि न। ठीकु आहे असां ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह। भली नबी से आयो असीं नाराज़ आहियूं छा? चईसि त मुंहिंजा अदा ख़ुशीअ जे इज़हार जो तरीक़ो हूंदो आहे। ख़ुशीअ जे इज़हार जा तरीक़ा आहिनि, रस्ता आहिनि, पुतला अल्लाह ॾींदो आहे, ख़ुशि थींदो आहे। वो कॾहिं मिठाई विराईंदे, कॾहिं अक़ीक़ो कंदे, कॾहिं दोस्तनि खे सॾींदे ख़ुशीअ जो इज़हार कंदो आहे। जेकॾहिं पंहिंजे ॿचिड़े जे ॼमण ते ख़ुशीअ जो इज़हार करे मिठाई थो खाराई, अक़ीक़ो थो करी त पोइ मदीने जे घोट जे ॼमण ते ख़ुशीअ जो इज़हार छो थो करे?
अखबार में पढ़ता है सुभाणे मोकल छा किया अल्लामा इकबाल जो ॾींहुं सां मल्हाए सुभाणे मोकल छा किया मोहम्मद अली जमाह जो ॾींहुं आहे सुभाणे मोकल छा किया पाकिस्तान जे लाइ करारदाद पास कई वई हुई उहो ॾींहुं आहे इन सभिनी ॾींहंनि जे मल्हाइण ते को बि कुरकंदो नाहे नाराज़ न थींदो आहे एतिराज़ न कंदो आहे फतवा न कढंदो आहे बाक़ी जे नाराज़ आहे त मदीने जे वीर जे ॼमण जे ख़ुशीअ ते अल्लाह ताला पनाह में रखे क़ुरान करीम जी आयत गौर करो अल्लाह फरमाए तो कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही व बिज़ालिका फलियफ़रहू मुझे फज़ल मुझे रहमत खुशी कर नबी करीम जो मिलन अल्लाह जो फज़ल या न फज़ल आहे या न ऐं नबी करीम अल्लाह जी रहमत व बिरहमतिही अल्लाह जी रहमत हिया मिसाल ॾिठो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन अभी असां तव्हांखे सभिनी जहान लाइ रहमत करे मोकिलियो आहे हुजनि हुज़ूर अल्लाह जो फज़ल आहे हुज़ूर अल्लाह जी रहमत आहे हुज़ूर अल्लाह जो एहसान आहे तो एहसान ते असीं अल्लाह जो शुक्र कंदे अल्लाह जो हम्द गाईंदे अल्लाह जा थोरा मञींदे महबूब करीम जी अचण जी ख़ुशी मल्हाईंदा ऐं इन जे करे सुभान अल्लाह वॾा वॾा मुहद्दिस वॾा वॾा आलिम वॾा वॾा बुज़ुर्ग कोई लिखी विया त मुस्तफ़ा करीम जे ख़ुशीअ करण वारे खे अल्लाह ताला आखिरत में अजर त ॾींदो पर दुनिया में बि दुखनि खां मुसीबतुनि खां महफ़ूज़ रखंदो उनते वॾियूं महिरबानियूं थींदियूं वॾी करम नवाज़ी थींदी आहे वॾो अल्लाह जो एहसान थींदो आहे हाणे इहो फज़ल ऐं इहा रहमत जंहिंखे क़ुरान करीम फज़ल बि सॼो आहे रहमत बि सॼी आहे असां वटि कीअं तशरीफ़ फरमा थिया असां वटि कीअं आया कीअं पहुता थोरो ज़िक्र करे वठां अल्लाह जा प्यारा बांधव इहे जेके ॿ टे किताब जा मुनादा वरिता इन्हनि खे तव्हां जॾहिं खोलींदव अरबी में फारसीअ में उर्दूअ में सिंधी में बि तर्जुमा थी चुका आहिनि इहे तव्हां खोलींदव त मुद्ध में उहे लिखंदा आहिनि त नबी पाक जी ख़िलक़त कीअं ॿियो हिसो आहे विलादत कीअं ॿियो हिसो आहे पाकत कीअं इहे टई हिसा सीरत निगारनि पंहिंजे पंहिंजे किताबनि में लिखा साईं इहो छा था हलायो थोरो बिहो खणी हिकिड़ा हार में निहार ॾींदा पाणीअ ॾींदा मूं बि निहार में कोन मां ज़ियारत कई कंहिं माण्हुनि मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो ख़िलक़त कीअं थी आहे विलादत कीअं थी आहे बासत कीअं थी आहे इहे वॾा मौज़ू आहिनि पर थोरो थोरो असां ॿुधंदा हलो क़ुरान पाक जी आयत में अल्लाह जो इरशाद अल्लाह फरमाए थो हुवल अव्वल वल आखिर والظاهر والباطن وهو بكل شيء عليم هو أول أي آخر أي ظاهر أي باطن أي हर शइ जो इल्म वारो आहे इहो केर मुहद्दिस लिखनि था पिया त ही ख़ुदा जो बि शान आहे नबी सुहिणे जो बि शान आहे मतावरी तोखे केरु चवे त भाई ख़ुदा जो बि शान नबी जो शान के थींदो नबी ख़ुदा सां बराबरि आहे तो हुनखे सम्झाइसि त क़ुरान पाक में केतिरा अल्फाज़ आहिनि जिन में अल्लाह ताला जेके अल्फाज़ पंहिंजे लाइ आहिनि से पंहिंजे मख़लूक जे लाइ अल्लाह जे शान में आयो
सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह जी शान समीर बाहे बसीर बाहे। ये साजा लफ्ज़ इंसान जी लाया। अल्लाह फरमायो हल अता अलल इंसान हीनुम मिनद्दहर लम यकुन शैअन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा। रब पंहिंजी लाबादो समीअ बसीर इंसान जी लाबाद समीअ बसीर। पोइ तौबा नऊज़ बिल्लाह छा ख़ुदा शिरक रसींदो आहे? समीअ ख़ुदा जो बि इस्म आहे। इंसान खे बि समीअ सॼी बसीर अल्लाह जो बि इस्म आहे। इंसान खे बि सॼी मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ हो। अहिड़ी तरह सां अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन आशिक़ ईमान हुजनि। अल्लाह जो शान आहे। अल्लाह जी अता सां मिठे मुस्तफ़ा जो बि शान। इन जे करे डॉक्टर इक़बाल जो शेर आहे। डॉक्टर साहब ॾाढो क़ाबिल माण्हू ॾाढो मुताहिर हो। यूरोप जे दौरे ते लंडन में हिकिड़ी नौजवान ईसाई औरत आयल। डॉक्टर साहब सां शादी कई। जादू छा धन जो वात पाणी थी वियो। ईसाई औरत यूरोप जी ग़रीब जा घर भीग करे छॾिया। इंटरनेट ॾिसी 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 माण्हू तबाह। सुहिणे हबीब करीम जी प्यारे डॉक्टर साहब फरमायो त तव्हां कंहिं ॿिए खे ॾिसो न मां अव्हां जे इल्म खां मुतअस्सिर आहियां। तव्हां सां शादी करण में शौक़ु आहे छा? तव्हांजा के शर्त वग़ैरह आहिनि? कि पहिरीं शर्त आहे त तूं ईसाई थी। डॉक्टर साहब फरमायो त शर्त तो ग़लति रखियो आहे। कीअं कि शादी करणु सुन्नत कंहिंजी आहे। हज़रत ईसा शादी कई करण शादी करण ईसा नबी सबूर जी सुन्नत न आहे। शादी करण असांजे नबी जी सुन्नत आहे। जे तूं शादी करण चाहे थी त असांजो दीन क़बूल सुभान अल्लाह। एॾो काफ़ी नबी करीम जे शान खे पढ़ंदे ऐं छा तो इरशाद फरमाए त तो मकामे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर। मस्ती सुभान अल्लाह का जो नहीं है। मकामे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर वही जाहिर वही बातिन वही यासीन वही ताहा। अल्लाह की ज़ात जो जैसी करम जैसी मेहरबानी जेके रब करीम पंहिंजो दीन नसीब करे पंहिंजी मोहब्बत नसीब करे पंहिंजे हबीब जी मोहब्बत नसीब फरमाए। ख़त्मे रसूल मौलाए कुल जिस्मे वो दानाए सुबुल ख़त्मे रसूल मौलाए कुल जिस्मे गुबारे राह को बख्शा फिरोगे वादिए सीना। हज़रत जो असांखे मदीने जे मीर जे मोहब्बत जी दौलत मिले इश्क जो खज़ानो मिले इहा ई शइ मिली वञे। इक़बाल साहब फारसी में शाइरी कई तो ज़र्रे इश्क नबी अज हक़ तलब अल्लाह का छा घुर नबी करीम जे इश्क जो ज़र्रो सुभान अल्लाह जो ज़र्रे
इश्के नबीयत हक तलब सोज सिद्दीक अली अज हक तलब रब करीम चलेहा मोहब्बत अली दौलत अरे इहो खजानो दे यहाँ मेहरबानी फरमाए मुझे हबीब करीम जी ज़ात अव्वल पैदा थिया वजूद में नबी सुहो अव्वला सभई जो सुभान अल्लाह रुकी वजूद में न पान फरमाई था मां वजूद में अव्वल अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे अजीज़ात जॾहिं माण्हुनि खां नबीअनि खां अलस्तु वारो वाइदो ते वरितो उते हा चवण में मां अव्वल सुभान अल्लाह कंदो हलिया जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो ईंदो माण्हू पंहिंजे क़ब्रनि मां उथंदा मज़ार मां निकिरण में मां अव्वल क़यामत जे ॾिहाड़े पुरसात लंघण में मां अव्वल अल्लाह के दरबार में सजदे करण में मां अव्वल शफाअत करण में मां अव्वल शफाअत जॾहिं क़बूल पवंदी उन्हनि में मां अव्वल जन्नत जे बंद थियल दरवाज़नि खे मोहम्मद अव्वल जन्नत में पेर रखण में बि मां मुस्तफ़ा अव्वल हैरत जूं ॻाल्हियूं अजब जहिड़ियूं ॻाल्हियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरबी में कुरान करीम जो तफसीरा तैसीरुल करीम रहमान सूरत ज़ुमर सबोरी आयत मुबारक रसीकल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा मुत्तक़ी बाना जन्नत दे तोला तोला करे आंदा वेंदा इन आयत जे तफसीर में मुफस्सिर सबोरो जेको वेझे दौर में अरब जो आलम थी गुज़रियो आहे हुनजी ॻाल्हि निहारे उन लिखियो त यस्लून इला अबवाबिल जन्नत मलाइक उन्हें परहेज़गारनि खे वठंदा हलो मुत्तक़ियो हलो यस्लून इला अबवाबिल जन्नत जन्नत जे दरवाज़नि ते ईंदा किथे वॾी आवाज़ जन्नत जे दरवाज़नि ते ईंदा वला यदखुलूनहा हत्ता यस्तशफिऊन इला नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फयफ्तह लहुम फयदखुलून जन्नत जे गेट ते ईंदा दरवाज़े ते ईंदा जेसीं दरवाज़ो न खुलंदो जेसीं मदीने जे घोट जे दर ते न ईंदा हबीब जे दरवाज़े ते न ईंदा नबी करीम खे वठी ईंदा पोइ मुंहिंजा महबूब खे दर खोलींदा तॾहिं जन्नत में दाख़िल थींदा खुदा करे तव्हांजो दिलियूं असांजो दिलियूं इन मोहब्बत खां ख़ाली न हुजनि इन मोहब्बत सां मामूर हुजनि भरपूर हुजनि बल्कि मदीने वारे जे इश्क खे ॻोल्हे अल्लाह जे बाने जी नात आहे तो ए इश्क नबी मेरे दिल में भी तो आ जाना चतू ॿुधो अथव चतू ॿुधो अथव हिकिड़े माण्हू कुझु नालो छा कई चतू ॿियो तोतो ॿियो मिठू ॾिसो नालो कोन्हे कॾहिं कॾहिं सार खां माण्हू बिलो बिलो चवंदा नालो मुंहिंजो न पोइ जॾहिं ॿियो को हथ में लॻंदो आहे त पोइ वरी तव्हांजा कन खाईंदा त वरी साबर बि थिए त साबर में शेर तूं वरी सादो ॿुधणो आहे तो ख़बर कान शेर पढ़ण जी मदीने जे घोट खे वटि केॾी अहमियत नबी करीम खे केॾो प्यारो जॾहिं वक़्तु कढी मुंहिंजी चांहि थी त मां तोखे खोले हदीस जा किताब अॻियां रखां तूं ॾिस त मुंहिंजे दिलि पर हबीब जी ज़ात वञी मोहब्बत वारनि शेरनि ते कीअं झूमंदा हुआ ॼण वण जी सारी थधी हवा ते ए इश्क नबी मेरे दिल में भी दुआ जाना मुझको भी मोहम्मद का दीवाना बना
अल्लाह जाना मौला तू मानो कहजो चरियो मुझे मेहरबानी करे जो तई मुझे मोहम्मद करीम जो दीवानो रंग रूमी पर और जामी पे चढ़ाया था उस रंग की कुछ रंगत मुझ पे भी चढ़ा जाना इश्क़ नबी मेरे दिल में भी दुआ जाना अल्लाह शरेहा मोहब्बत नसीब करे अव्वल मुस्तफा करीम जी हकीकत पेगा मोहम्मदी हकीकत अव्वलुल खल्क़ बेबंदी आलम जी अगवान अशरफ अली साहब थानवी जो नंढो किताब नशर तीब थी ज़िक्र नबी हबीब उन जे पहिरियन सफ़न में खोले ॾिसो उन लिखियो आहे त अव्वल मोहम्मदी हकीकत पैदा थी चओ सुभान अल्लाह राजा कई ॿुधाए ऐं पोइ उहा हकीकत छा में मसरूफ़ रही हेॾे निहारियो वरी इन साॻे मौली साहब जो ॿियो किताब मवाइज़ मीलादिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह मूं वटि मौजूद आहे मां ॿिए ॿी ॿुधी ॻाल्हि न कंदो आहियां उन में लिखे थो आयत क़ुरान करीम जी वल अमरुक हबीब तुंहिंजे हयाती जो कसम लिखे थो नबी साईं जी हयाती कॾहिं खां जॾहिं अम्मा मां ॿाहिरि आया तॾहिं खां न जॾहिं हज़रत आदम में मोहम्मद जी नूर पिया तॾहिं खां न कॾहिं खां अव्वल मोहम्मदी हकीकत पैदा थी पोइ उन हकीकत जे मथां कमु रखियो वियो ड्यूटी रखी वई उनखे ख़ुदि ॻाल्हियूं कयूं वयूं ही करिणो आहे अल्लाह साहब कहिड़ी ॻाल्हि ही फरमाए थो ॻाल्हि हीअ हुई अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब मुंहिंजे हबीब जी हकीकत मां हाणे सारी काइनात वजूद थो ॾियां पैदा थो कयां अर्श कुर्सी लोहो कलम अंबिया पैदा कया मलाक पैदा कया जंहिंखे मां वजूद ॾींदो वञा उनजे लाइ जेके अल्लाह इनाम रखिया आहिनि इब्राहिम खे पैदा कया उनजो लक़ब खलील मूसा खे पैदा कया उनजो लक़ब कलीम जिब्रील खे पैदा कया उनजो लक़ब अमीन जंहिंखे जेका जेका शान वारी मां रब ताज ढकाया पग ढकाया पोखिया पैदा करणु मुंहिंजो कमु मदीने वारा उहा नेमत पुॼाए पारायण तुंहिंजो कमु मां लिखां तूं मूंखे भली त पर लिखल बि तुंहिंजा मञी बि तूं न त पोइ माई का फिक्र न थी अचे अजीब क़ुरान पुॼंदी बाक़ी असांजी वजाएगा मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ अव्वल हकीकत मदीने जे मीर जे हकीकत मुस्तफा जी हकीकत अव्वलुल खल्क़ अव्वलुल वजूद अव्वलुल ज़ुहूर है कुदसी हदीस में ईंदो आहे अल्लाह फरमाए थो कुंत कंज़न मख़फ़ियन फअरदतु अन उरफ़ फख़लक़तुल खल्क़ फख़लक़तु नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन नूरी मां हिकिड़ो लिकल राज़ जंहिंखे ख़बर ई कान हुई को हो ई कोन त केरु अल्लाह खे ख़बर आहे अल्लाह जे सामने ॿुधण हद त ॿुधे न अल्लाह जो शान रोज़ी ॾियण खाइण वारो हुजे त रोज़ी ॾे अल्लाह जो शान बीमार खे चाक करण बीमार थियण वारो हुजे त चाक करे अल्लाह फरमाए थो मां कुंस कंज़े मख़फ़ी होसि लिकल खज़ानो होसि मूं पंहिंजे शान खे ज़ाहिर करण जे लाइ मख़लूक पैदा कई उहो मूंखे सॾे त मां समी आहियां उहो मुंहिंजे अॻियां कुदरत जे अॻियां हुजे मां बसीर आहियां रोज़ी भरे मां रज़ा कयां ही सभु मूं पंहिंजे शान जे ज़ाहिर करण जे लाइ ख़ल्क़ पैदा कई आहे पर इन
ये पैदाश में पहली पहली से जेका वजूद में आई तो मिठे मोहम्मद की हकीकत इन्हें तरक्की चवंदा आहियूं असांजो ईमान अक़ीदो आहे त नबी साईं नूर आहे ज़हन सां ज़हन नशीर फरमाए नूर सुभान अल्लाह करो कंहिंजो नूर ताज़ा ॻाल्हायो इहो लफ़्ज़ बि तव्हांखे ज़रूरु थो लॻे कंहिंजो नूर अल्लाह पोइ वरी के तव्हांखे चवंदा त अल्लाह जो नूर था चओ शिरक था कयो छो त अल्लाह जो नूर माना अल्लाह जो टुकड़ो अल्लाह जो हिस्सो अल्लाह जो जुज़ अल्लाह जो बाप पर उनखे तूं चओ त कतन असां ईअं नथा चऊं अल्लाह टुकड़ी थियण खां पाप जुज़ थियण खां पाप हिस्सा थी विरहाइजण खां पाप अल्लाह ऐं बास हिस्सा जुज़ा टुकड़ा न थींदो आहे अधु टे सौ चोथी पती न बणजंदो आहे अल्लाह जे नूर जो मतिलबु अल्लाह जे नूर जे फेस मां कोन सम्झ में ईंदी मां अर्ज़ु कया ख़बर आहे नूर जे फेस मां कीअं सवलो मिसाल आहे चार बती जेका तव्हां खां जेका ॿरे पई भाउ न हीअ रोशनाई आहे इन बत्तीअ जो फेस छा आहे ॻाल्हायो वॾे आवाज़ हो ॾखण वारा इन बत्तीअ जो टुकड़ो न आहे हीअ रोशनी बत्तीअ जो अधु टी पती चौथी पती न आहे बत्ती हिसा थियल न आहे जे इन सर्च लाइट जी रोशनी फैज़ आहे अल्लाह जे कुदरती नूर जी जेका चमक आहे जेका रोशनी आहे जेको फैज़ आहे उन फेज़ मां मिठो मोहम्मद पैदा थियो आहे नबी साईं जी हक़ीक़त पैदा थी आहे मोहम्मद जी हक़ीक़त पैदा थी आहे जेको न जुज़ आहे न साज़ आहे न टुकड़ो आहे न हिस्सो आहे न अफ़ आहे असांजो ईमान आहे अल्लाह टुकड़ा न थींदो बाज़ न थींदो जुज़ा न थींदो हिस्सा न थींदो पर अल्लाह जे कुदरती अनवार ऐं तजल्लियात मां अल्लाह पाण ई पंहिंजे महबूब खे पैदा फरमायो वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह खुदावंदी करीम जी ज़ात आहे बरकात हबीब अव्वल खल्का खिलकत में अव्वल था सुभान अल्लाह अल्लामा मोहम्मद इस्माइल हक तफसीर रूहुल बयान जो साहिब कुरान करीम जी सूरत सूरह तौबा उन जी आखिरी आयत लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम तफसीर कंदे ऐं ॾिठो त महबूबनि जे ख़िदमत में जिब्रील अमीन तशरीफ़ फरमा राजा तो सुभान अल्लाह हिकिड़ो मसालो अर्ज़ु करे हलां त असां वटि मलाइकनि सगोर जो अदब न हूंदो आहे कंहिं माण्हू ते नाराज़ हूंदा आहिनि वो चवंदा आहिनि यार इहो त जहिड़ो मलकुल मौत जहिड़ो इज़राइल यार फलाणो फलाणे जे लाइ ठही इज़राइल ये ॿुधो हूंदव या न ॾाढा ॻाल्हायो पर किताबनि खे पढ़ो फिक़ह जा किताब मुतालिया कयो उन्हनि ॾिठो आहे त जेकॾहिं कंहिं इंसान खे इज़राइल चयईं त चवण वारो काफ़िर थी छो त मलाइकनि जी इज़त आहे इहतराम आहे उन्हनि जो बि अदब आहे उन्हनि जी बि तरजीह जिब्रील सवेरो आयो हबीब जे दरबार में किथे आयो नबी साईं दरबार में किथे ॻोठ जो नालो महले जो पाड़े जो ॿुधाईंदो चयोसीं न मां कर कयां त किथे आयो मदीने मुनव्वर सुभान अल्लाह कहिड़ो मदीनो मिटते हैं जहां भर के आलम मदीने में थोड़ो सुभान अल्लाह वधा कमाल खई वधाया मिटते हैं जहां भर के आलम मदीने
बिगड़े हुए बनते हैं सब काम मदीने में, बिगड़े हुए बनते हैं सब काम मदीने में। बड़ी आवाज हाथियों दे देना सलाम को, मदीने वञण वारो दिल बरके मुंहिंजा सलाम। आके वारे जी गांव खुलने कयो रब करे नसीब खैर सां वञी निकिरो। दे देना सलाम को, पहुंचाओ गरीबों का पैगाम मदीने में, पहुंचाओ गरीबों का पैगाम मदीने में। बिगड़े हुए बनते हैं हर काम मदीने में। कौन तुम्हारा नाती जी बोली में तो बढ़ाया जी बोली कही पंजाब जी बोली इतने हाजी तुम्हारा लाते तो बोली घड़ी बुधे सुभान अल्लाह कहो। अल्लाह जी बानी ॾाढी मोहब्बत भरी नात थी जा जथो हबीबे खुदा अल्लाह जॾहिं मां बीहे कोन हिन कुंड खां हिकिड़ो मोर के हितां ॿियो हितां अचो तरसो 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 रब दे हबीबा सारे जग दिया ढोलना, रब दे हबीबा सुभान अल्लाह। राजा ये अच्छो पढ़नो मार जो साईं जो कपड़ा दीजिए ताज हो जाए ना कोई बबड़ो थी को जो कोई झुमुस करना। रब दे हबीबा सारे जग दिया ढोलना, तेरे जेहा मीठा मीठा किसी ने नहीं बोलना। रब दे हबीबा न पढ़ाएंगे तो हमारा था तो वो करना है। सारे जगी दे ढोलना, रब दे हबीबा टुर गए साथी मेरे शहर मदीना नू, तक तक रजा तेरा सीने नू मदीने। तो मोहम्मद के बारे में मेहमान आया नहीं मानो बची जानो मेरे वारा को शुरू तो रह गए साथी मेरे शहर मदीने नू, तक तक रजा तेरा थार देने सीने नो। रहमतों दे बूहे कदों मेरे लिए खोलना, तेरे जेहा मीठा मीठा किसी ने नहीं बोलना। ए हबीबा मदीनो सुभान अल्लाह मदीनो नबी से वेठा जिब्रील अमीन आयो मरहबा थी कचहरी शुरू थी। हाणे साईं सां पुछनि जिब्रील उम्र तुंहिंजी घणी छा चओ। अल्लामा इस्माइल हक़ी हिते हिकिड़ो अजीब नुक़्तो लिखियो आहे त तहक़ीक़ उन ॻाल्हि जे में पाओ जंहिंमें दीन जी का दुश्मनी हुजे मुखालफ़त हुजे। जेका ॻाल्हि मदीने जे मीर जे शान जी आहे उन जे अॻियां कंध झुकाए ऐं मञियो त हक़ ई हक़। ॾाढो सुठो लिखियो अथई करे पढ़ी वारो चवियासीं इहो अथई तॾहिं घुरायां छा ॾाढा त ॻाल्हाए
कल क्यों ले तर वठोई भज असाया वजह लगा चार ते सत वरी अठ मिलाई तो साढ़ा सत पाल पर चौथो तो मिला 8 अरे बेचारा बात पते बाने हां अगे की मर्जी आला छा करे की सुभान अल्लाह सुभान जिब्रील ठणिया मेरे सही या रसूल अल्लाह वही करना जरे अल्लाह मुखे पैदा फरमायो मुने हायो आसमान नहा जमीनो नहियो अल्लाह तहजे जाजे के पर्दा दिना हल उन्हें चौथी पर्दे में एकरो नूर जो सतारो हो दुनिया के 70,000 साल जेतरो बीठो हुंदो हो 70,000 साल जेतरो अरसो गायब थी वेंदो साल न पर एतरो तो साल थिया जने सिजो घिरियो ॾींहं थिया हफ़्ता थिया महीना थिया पोइ साल थिया तॾहिं सिज न हो चंड न हो राति न हुई ॾींहं न हो छा कीअं मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात में ॿुधा घणा साल कंहिंजो कुझु इहो ख़बर आहे इहा ख़बर आहे पर समय भला तारो घणा भेरा साईं 72,000 वॾी आवाज़ जो 72,000 भेरा लहे वरी उभरे इन विच वारो अरसो जेको हो 70,000 साल जो हाणे केतिरा साल बीहंदा भले सुबुह जो जोर करे ॿुधाइजो त मदीने वारे फरमा जिब्रील जो सुञातो ई त इहो केरु हो साईं न फरमाईंदा आहियो मां मोहम्मद करीम हो इंकार करण वारा अलाए छो ज़िंदगी जहान में जॾहिं चओ था त अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे हीअं वणे त कीअं क़ादिर आहे कहिड़े हाल में रखे कीअं क़ादिर आहे कीअं क़ादिर आहे कहिड़े नमूने पैदा करे कीअं क़ादिर आहे त पोइ मदीने जे घोट जे शान ते क़ादिर न आहे उनके नूर बनाने के कादिर ना है उनके घरों से रहने के कादिर ना है का हर शे के अल्लाह कादिर अव्वल खिलकत मुझे मिठे मोहम्मद हबीब जी हेलो खिलकत का पढ़ो जो तोरा विलादत माना जम्मण माना साध्या जवाब रबीउल अव्वल महीनो 12 तारीख सूमर जी रात अचण वारी मिठे मोहम्मद जी ज़ात जंहिंजी लाहरतन मिलण में लात वक़्त जहिड़ो फिर हफ़्ती फिर भात हुज़ूर जी जीजन अम्मा सईद आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त मां पंहिंजे कमरे जो दर सवेर खां बंद करे आराम करे ॾींहं सां वेठसि त दर ख़र्च हुज़ूर जी पुठी आई जंहिंजो नालो बीबी सफ़िया आहे वरी ॿियो दफ़ो दर बंदि कयो वरी ख़र्चो खोलियुमि त बीबी हवा बीबी मरियम ऐं बीबी आसिया आहे अहिड़ी ॻाल्हि कोन थो कयां जेका तव्हांखे पेश करे न सघां तव्हां खां अवल पुछां थो त बीबी हवा दुनिया का वफ़ात करे चुकी जंहिंखे 1000 साल गुज़रिया बीबी मरियम खे बि 100 साल गुज़रिया हुआ बीबी आसिया खे बि 1000 साल गुज़रिया हुआ उहे 1000 साल अॻु में गुज़ारे वञण वारियूं उन राति कीअं आहियूं कीअं पहुतियूं हिकिड़ा जज़्बाती मौलवी चवंदा इहे रिवायतूं पूरियूं आहिनि इहे सही न आहिनि इहे मौज़ू आहिनि पर मां अर्ज़ु करे वञा त न कुरान जो तफ़सीर इब्न कसीर पढ़ो किताब रूह अल्लामा इब्न क़य्यिम जो पढ़ो शरह सुदूर अल्लामा सुयूती जो पढ़ो अतज़किरा अल्लामा क़रतबी जो पढ़ो ये आलिम जहिड़ा तेरा मौलवी थे इब्न क़य्यिम तो हो आलिम नजदी वहाबी आलिमन जो
जो सऊदी अरब में उन्हें जे नाले ते स्कूल आहिनि, उन्हें जे नाले ते रोड आहिनि, उन्हें जे नाले ते मार्केट आहिनि, उन्हें जे नाले ते मदरसा आहिनि, पैसो आहिनि, ये सब जो सब लिखनि था त कबर वारा कब्रुनि जा तेजी न आहिनि, अल्लाह जा के अहिड़ा बानाम आहिनि जेके कबर मां निकिरी ॿाहिरि अची विहंदा सुभान अल्लाह। ॾाढा ॾेई ॿुधा सुभान अल्लाह। ये सब जो सब था लिखल, ये जाहिल न, ये वॾा आलिम, वॾा मुफस्सिर, वॾा मुहर्रिख, वॾा सीरत निगार आहिनि, जंहिं सभु था लिखनि त अल्लाह जा प्यारा ॿार अची सघनि था, निकिरी सघनि था, खुली रही सघनि था। वो जे अम्मा हवा आई, बीबी मरियम आई, हज़रत बीबी आसिया आयूं त छाजो गुनाह वठो मनाओ आयूं। दरवाज़ो खड़कियो आहे, नबी करीम जी जीजल अम्मा फरमाए थी अंदर अचे वेठो पुछो मान, अदी मां तव्हांखे नथी सुञाणा केरु आहियो। हिकु चयो मां बीबी हवा आहियां, ॿिए चयो मां बीबी आसिया, ॿिए चयो मां बीबी मरियम। छा थी रहियो आहियो? तुंहिंजे वजूद मां मिठो मोहम्मद थो अचे, हुनजी दीदार लाइ आयो आहे। सुभान अल्लाह सुभान। हलो वरी दर बंदि कर, दर खर्चो खोलियो, पेरनि जे हेठि दर लिखा वठी वारनि जी चोटीअ ताईं निजो नूर औरतूं आहियूं। अदी तहीं ते यसी जन्नतुल फिरदौस जो हूर मुस्तफा जी दीदार आयो आहे। अम्मा तोखे ख़बर कान्हे? मां चयोमान मूंखे कहिड़ी ख़बर, जेके पेट वारनि औरतुनि जूं निशानियूं हूंदियूं आहिनि उहे त मूं में आहिनि ई कोन। ॿार पेट में ईंदो आहे त पेट वॾो थींदो आहे, रंग पीलो थींदो आहे, उथण वेहण में तकलीफ़ थींदी आहे, हलण फिरण में तकलीफ़ ईंदी आहे, दवाऊं नौक दुआऊं हलंदियूं आहिनि। अम्मा फरमाए थी मुंहिंजे वजूद मुंहिंजा साईं आया, का ख़बर कान हुई, एतिरो ज़रूर हो जो जेकॾहिं पथर ते पेर रखां त मेण थी वञे। सुके बुंड जे हेठां वेहा त साओ थी चावा करे, खूह ते पाणी भरण वञा त पाणी मथे चढ़ी अचे, मके जे घेटे मां लंघा त भितियूं मरहबा करे मुबारक हो नवीं महीना अल्लाह जा नबी मुबारक हुजणा आहे। हाणे ही वाक़िया छा, बीबी मरियम, बीबी आशा, बीबी हवा आहियूं, जन्नत जो हूरो आहियूं, सफिया वेठी हुई ऐं सद थियण लॻा, हुज़ूर सुहिणा हली विया। असां तव्हां वटि ख़ुदा बचड़ा ॾिना हुई, जेकॾहिं कंहिं उमिरि खे वीचारे खे बचड़े ॾियण जी घड़ी ईंदी आहे, टाइम ईंदो आहे त परेशान थींदासीं। रब करे ख़ैर सां बचड़ो ॼमे, का डॉक्टर साहिब जी इंजेक्शन हूंदी, का डॉक्टरानी माहिर ईंदी, या का दुआ हूंदी, क़ुरान पाक जी सूरत पढ़ी, सूरह मरियम वग़ैरह, ख़ैर सां बचड़ो ॼमे। पर ईअं करे सभु ॿार खे चइजे त झटि कर। हिकिड़े माण्हू वीचारे जी दिलि हुई घणी, तो घर में जो ॿार ॼण जी घड़ी आई त वीचारी परेशान थी, जंहिंजी बच्चे खे ॿार ख़ुदा पियो आणे हुनखे तकलीफ़ हुई, उन जो दाहूं कयूं रड़ियूं रड़ियूं न पर कुझु त उहो मथां थो थी चवे छा कयां, मुंहिंजो वक़्तु हुजे त मां कयां, तूं न रो, मार थी मूंखे छा पियो चई, चवां छा पियो नथो सही सघां जवाब। असांजो ई हाल आहे, मगर मुंहिंजो मदीने वारो वॾो लजपाल, सुभान अल्लाह जो मुंहिंजे पीउ पर वॾो लजपाल आहे, वॾो करीम रहीम हबीब आहे। हुज़ूर हली आहे, तुंहिंजी ज़ात भली आहे, तोरी कहिड़ी जल्दी ॿाहिरि आया सजदे में जा, सजदो अबा वुज़ू करे जे गोया बिना
माना महबूब हुजूर सां आया सजदे वारे जे बदन ते कली बि हूंदी त सजदो ॾींदो माना महबूब जो बदन पाक सजदे करण वारो नंगो न हूंदो आहे ढकियल हूंदो आहे माना नबी अम्मा जे वजूद खां ढकिजी आयो सजदे करण वारे खे क़िबले जी ख़बर हूंदी आहे त क़िबलो हेॾे आहे अदीबर खे बि क़िबले जी ख़बर आहे त क़िबलो हेॾे आहे सजदे में तस्बीह करदी आहे सुभान रब्बियल आला मदीने वारे खे हा ख़बर आहे रुकी इहा ख़बर आहे सजदो करे दुआ करण मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾेई छॾ माना इहा बि ख़बर हुई त मां अल्लाह जो नबी रसूल आहियां मां हिकु उम्मत जो अॻवान पर इंसानी तकाज़ा अम्मा आमिना जैसी बीबी साल थी हबीब जे पुठीअ बीबी सतीअ खे बि जल्दी कर मुंहिंजे बचे जो नालो वठ धोईसि कपिड़ो भलो पाराईसि मथे ते तेल हणीसि हथ में सरो ॿाराईसि ख़ुशबू लॻाईसि पोइ खणी मुंहिंजी जल मां चइजे त मां पंहिंजे पर पुट खे झोली में ढले ॾिना त बीबी सतीअ चइसि आमिना छा पई चई हुजूर खे खणी हेॾे हा ॿिहारी त नारो वठल आहे दोहर ठहियल आहे चओ सुभाण ऐं हुस्न जी ज़रूरत ई कान्हे बदन मां ख़ुशबू पई महकी रही आहे ख़ुशबू मुंहिंजे आका नामदार जी ज़ात आहे बरकात ये टिनि कुल्हनि जे विच ते नुबूवत जी मुहर लॻी पई आहे हबीबर करीम जे सुहिणे लबनि ते अल्लाह जो हम्द जारी आहे ऐं मदीने जे घोट खे यादि उम्मत प्यार असांजे सिंध जो सुहिणो सैयद वेठाई बादशाह इन रम्ज़ ते सोचींदे पुछे थो त सुबुह जा तो सवाल करी अञा पयार अञा क़यामत आई कान्हे थी अॼु कुझु छॾाए छॾाए पोइ हुन ॻाल्हि को वधंदी पर हुतां जो जवाबु अब्दुल लतीफ़ ॿधिजण खां पोइ छॾाइण कहिड़ो आहे मुर्सी आहे जो ॿधिजे ई न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुबुह जा थो सवाल करी अञा पया रात तो जेड़ा तो सरता तो जहरी ज़ात पर कहन नदी रात मिसल तुझे मंगता सजदे में हा सजदे माई अखियुनि खां वार अमर परेशान थी बेबी आवाज आमिना परेशान थी आई निदा के आमिना जागे तेरे नसीब आई निदा के आमिना जागे तेरे नसीब झोली में तेरी आएगा अल्लाह का हबीब भला सगोरी चयो तम्मा समुद्र जे अंदर रहण वारियूं मच्छियूं पक्षी जीत ज़रा ज़रा वॾा जानवर उन्हनि मोहरा मथे करी दुआ घुरी त मौला मदीने वारो महबूब मके में आयो आहे पक्षी उॾामी ॾिसंदा मलाक ॾिसी ईंदा माण्हू वेंदा झगड़ा जानवर हलंदे दीदार करे ईंदा असां दीदार कीअं कयूं रब जो मलाइको खणी वञो मुस्तफ़ा खे समुंड जे मथां घुमायो त समुंड वारा बि दिलबर जो दीदा थोरी देर खां वापसि आया संदन पाक हथनि में कुंजियूं छाजियूं खज़ाननि जूं छाजियूं अल्लाह जे खज़ान हिकिड़ी जाइ ते हिकिड़े माण्हू मूंखे ॿुधायो अल्लाह अलम जेके तकरीर पे कई त नदीअ खां पिनण वारो नदीअ खे पंहिंजे खाइण लाइ अन्न कोन हो तव्हांखे ॾाढींदो क़ुरान पाक जूं ॿ आयतूं सभई तव्हांजे ज़हन में आया
अल्लाह फरमाए तो वजदक आइलन फअगना तू कौन तो गाना है तो हाथी ये फअगना ये नहीं हारू हबीब अल्लाह तो के गनी बनाए बंदो हाथ मोरिया नहीं फअगना वही अच्छे था फरमाए अम्मा साइल हला तन्हल साइल के झिरकिन साइल सवाल करवाओ उनके मुकर्रर न कयो त हीअ शइ घुरे त पोइ हीअ शइ घुरे त पोइ अरबी में कुरान जो तफसीर अल जामिअ लिअहकाम अल कुरान अल्लामा करतबी जो उनके तो इन आयत जी वज़ाहत कंदे त अल्लाह का बि शइ मुकर्रर न कई जंहिंमां मालूम थियो त जेका शइ ख़ुदा पैदा कई आहे उहा मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजी कुंजनि जी हेठो आहे घुरण वारो घुरंदो वञी दिलि भर तूं ॾींदो इन जे करे आला हज़रत शेर ॿुधाए मां दुआ थो घुरां पर छा फरमायो तो मेरे करीम से कर कतरा किसी ने मांगा सुभान अल्लाह मेरे करीम से कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं महबूब अल्लाह जो फज़ल आहे अल्लाह जी रहमत आहे वो अल्लाह ताला असांखे ॾिनो आहे अल्लाह फनकुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू मुंहिंजा हबीब अव्हां फरमायो त अल्लाह जे फज़ल ऐं रहमत मुश्तल हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन जेकी गॾु था करे रखनि माल सां वेड़ीन उन खां भलो आहे त मुंहिंजे महबूब जे अचण जे ख़ुशीअ में ख़र्च कनि अल्हम्दुलिल्लाह साईं खे हिन जज़्बे में रब्बुल आलमीन हिम्मत ॾिनी तौफ़ीक़ ॾिनी पाण महबूब आका जी आमद जी ख़ुशी में वधायो आसदर सगोरनि खे दस्तार फज़ीलत ॿधायो दुआ कयो हज़रत क़िबला मौलाना साईं हाजी अब्दुर्रहीम मरहूम खे जन ई मदरसे जो बुनियाद रखियो फ़क़ीर सिफ़त आलिम हो अल्लाह जो प्यारो बांधणो हुयो जे तले ते वेही पंहिंजो फैज़ हलायो ऐं वरी कुदरती महिरबानी सां उहा जाइ अञा बि आबाद आहे साईं जी साहिबज़ादे खे बि अल्लाह ताला जे दरबार में दुआ घुरी ऐं उनखे बि चओ त उहो बि हिन सां मुहबत रखे इहो ई सदन कामयाबी जो रस्तो आहे मां चयो अल्लाह साईं खे पंहिंजे ख़ानदान खे ॿारनि खे सभिनी खे तोसी करे ख़ुशि रखे त मदीने जे घोट जे दीन जे इदारे जे तवजो ॾियनि ख़ुशूसी दुआ साईं खे कयो जेको मर्दे मैदान थी अल्हम्दुलिल्लाह केतिरा मुसाफ़िरकार बि रहनि पिया कमु हले थो ख़ुदा कंदो साईं बि ख़ुशो पंहिंजा साहिबज़ादा शहज़ादा ख़ुशि हूंदा अवां जेके दोस्त परे वेठे खां ॿुधण आहियो रब करीम तव्हां जात तव्हांजे दुआ जे सदके मुजाब तेरा पार फरमाए वआखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू मुस्तफा दाए रहमत तेरा सलाम समय बदले हिदायत तेरा सलाम समय बदले हिदायत तेरा सलाम जिसके आने से यशरबा मदीना बना कदम की करामत तेरा मुस्तफा जाने रहमत तेरा सलाम शमे बद में हिदायत तेरा सलाम जो शफा बन के आए हर जहां के लिए मुसीबत तेरा
बेनज़ीरो बेमिसाल या इलाही हज़रत ज़ुल्फ़े रसूल ये सलाम है आजिज़ाना हो कबूल अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम اللهم آتنا عاقبتنا في الأمور كلها وأجرنا من خزي الدنيا وعذاب الآخرة मदीने जा घोट सुनो साजा सदरा बद मोहम्मद मोट उम्मत तुझे आसरे आमीन तुझो आसरे अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमा